अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधाजरक न्यूज़ ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ठुल मां ख़बर शिकंदानो ठुल 4 ॾींहं पहिरियां एस सेक्शन थाणे जे पुलिस मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करे वरितो हो। अहिड़ो इतलाउ मिलण बैदि जॾहिं सीनियर सहाफ़ी आशिक़ हुसैन दायो महबूब काज़ी ठुल जे एस सेक्शन थाणे ते कवरेज लाइ पहुता त एस सेक्शन थाणे ते मुक़ररु पुलिस एहलकार एडी नंदवानी रफ़ीक मार समेत 4 पुलिस एहलकारनि सहाफ़ी आशिक़ दायो महबूब काज़ी खे 2 कलाक यरगमाल बणाए उन्हनि मथां तशद्दुद करे उन्हनि जा मोबाइल फ़ोन भञी छॾिया। पुलिस जे अहिड़े अमल बैदि ठुल जे कम बैदि गड़ी केरो कश्मीर में सहाफ़ी बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, पर 4 ॾींहं गुज़री वञण जे बावजूदि SP जे कम बैदि साविर मथां तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। उन मौक़े ते मुतासिर सहाफ़ी आशिक़ हुसैन दायो ऐं महबूब काज़ी जो चवणु हो त असां IG सिंध DIG लाड़काणो ऐं SP जैकबाद खां मुतालबो कयूं था त असां मथां तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।